जय श्री झूलेलाल। सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनि जो स्वागत आहे। दोस्तों, असां सां मिला करे ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे, ॾाढे हर्ष जो विषय आहे कि जयपुर शहर, राजस्थान जी राजधानी जयपुर शहर जे अंदरि जल्द ई लॻण वारी अथव सिंधी फिल्म वरदान 2। जी हा, सिंधी फिल्म लॻण वारी आहे वरदान 2। इन मथां हिकिड़ी मीटिंग जो आयोजन थियो। वो आयोजन भगवान श्री झूलेलाल मंदिर सेक्टर 5 जवाहर नगर में केबीसी ग्रुप जे तरुण भैया द्वारा आयोजन थियो। तरुण भैया कई मुखियुनि के सॾु कराई, कई गणमान्य माण्हुनि के सॾु कराई ऐं मुख्य अतिथि जे रूप में असांजे विच में आया मोहन सोनी जी, जेका NRI भी आहिनि ऐं जेका IXXX जा फाउंडर भी आहिनि ऐं समाजसेवी भी आहिनि मोहन सोनी जी। त मोहन सोनी जी जो चवणु आहे कि इहा फिल्म जयपुर शहर में मां जल्द ई लॻाईंदुसि। मोहन सोनी जी हिन फिल्म जे बारे में जानकारी ॾींदे उन ॿुधाई कि इन फिल्म सां काफ़ी कुझु सिखण लाइ करे मिलंदो। अॼुकल्ह जा जेका युवा वर्ग आहिनि उन्हनि खे काफ़ी कुझु सिखण लाइ करे मिलंदो। सिंधी ॿोलीअ प्रति उन्हनि जी जागरूकता वधंदी ऐं जेको आहे सिंधियत जो प्रचार प्रसार भी थींदो ऐं लगातार हू प्रयास पिया कनि कि इहा फिल्म जल्द सां जल्द जयपुर शहर में लॻाई वञे। इन खे वठी करे हू कई सिनेमा हॉल में भी थी आया आहिनि, उन्हनि खे बुक करण जे पुठियां ऐं लगातार मीटिंग्स वठनि पिया। त दोस्तों, जल्द ई लॻण वारी अथव जयपुर शहर जे अंदरि वरदान 2 फिल्म, जेकी असांजा भाउ मोहन सोनी जी जेका समाज सेवी भी आहिनि, NRI भी आहिनि ऐं IXXX जा फाउंडर भी आहिनि। त दोस्तों, असां सभई सिंधी भाउरनि भेनरुनि ऐं मुखियुनि ऐं नेता पंच पटेलनि खे यही चवंदासीं कि इहा जीअं फिल्म लॻे थी जयपुर शहर जे अंदरि त वधीक मां वधीक संख्या में ॾिसी करे तव्हां सिंधियत खे अॻियां वधाईंदा। जय श्री झूलेलाल।